मोज़िज़ सामीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम रेडियो हेल्थ केयर में अवां जो मेज़बान डॉक्टर इम्तियाज़ मेमून अवां सां गॾु आहे। मोज़िज़ सामीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में डॉक्टर अब्दुल रहीम नूनारी साहब खे मदऊ कयो आहे। पाण फैमिली फिज़िशियन बि आहिनि ऐं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां हैदराबाद जा मशहूरु मारूफ़ फिज़िशियन आहिनि। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, तव्हां हिकु दफ़ो ॿीहर असांजे प्रोग्राम में असांजी दावत ते आया, असांखे वॾी ख़ुशी आहे। असल में जेको पहिरीं प्रोग्राम थियो उन हवाले सां असां वटि एतिरा ख़त, एतिरा टेलीफ़ोन्स, एतिरा मैसेजिस आया त डॉक्टर साहब खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो तकलीफ़ ॾियो त असांखे डायबिटीज़ जे हवाले सां यानी शुगर जी बीमारी जे हवाले सां असांखे गाइड करे असांखे ॿुधाए त जेको असांखे डायबिटीज़ आहे छा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में घुरायो। डायबिटीज़ अंग्रेज़ी में उहो लफ़्ज़ आहे डायबिटीज़, सिंधी में उनखे मिठा पेशाब चया वेंदा आहिनि ऐं अंग्रेज़ी में उनखे डायबिटीज़ मेलाइटिस, उर्दू में उनखे ज़ियाबतीस चवंदा आहिनि। जी जी। सो डायबिटीज़ या शुगर या मिठा पेशाब ही उहा बीमारी आहे। इनखे असां पहिरीं ॻाल्हि त बीमारी न चवंदासीं, इहा बीमारी न आहे, इहा आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर। मेटाबॉलिक डिसऑर्डर हिकिड़ो अलाह साईं असांजे जिस्म में काफ़ी निज़ाम अहिड़ा ख़लकिया आहिनि जेके पंहिंजे सिलसिले सां हलनि था ऐं असांजी ज़िंदगी हले थी। सो उन में मेटाबॉलिक सिस्टम आहे जंहिंमें असां जेको कुझु खाधो खाऊं था उहो कहिड़ो बि आहे, उन में जा प्रोटीन आहिनि, कार्बोहाइड्रेट आहे, विटामिन्स आहिनि, मिनरल्स आहिनि, साल्ट्स आहिनि, फैट आहे, जेको कुझु आहे असां खाऊं था उहो असांजो जिस्म में वञी मेटाबोलाइज़ थिए थो ऐं उन मां एनर्जी ठहे थी, एटीपीज़ ठहनि थियूं ऐं उहा एनर्जी ताक़त जेको आहे असांजे जिस्म में रत जे ज़रिए उहो कैरी करे उहा रत पुॼाए थी ताक़त पूरे जिस्म खे, मुख़्तलिफ़ हिस्सनि खे पुॼे थी। सो डायबिटीज़ जो मतिलबु मिठा पेशाब जो मतिलबु इहो आहे त असांजे जिस्म में, जीअं मां पहिरियों अर्ज़ु करे वियुमि त असां सभु शयूं जेके खाऊं था उहो उन जी एंड रिज़ल्ट असांखे जिस्म में मिले थी पई। उन में हिकिड़ी शुगर आहे, शुगर जेके जंहिंखे असां चऊं खंडु जंहिंखे चऊं, उन जा बि टे क़िस्म आहिनि, सुक्रोज़, माल्टोज़, फ्रक्टोज़। सो उहे टई क़िस्म असांजा ठहनि था जिस्म में, उहे असांजी एनर्जी, बॉडी खे एनर्जी ॾियनि था, पर उन जी हिकिड़ी लेवल हूंदी आहे। लेवल इहा आहे, शुगर जी लेवल इहा आहे त जेकॾहिं हू नेराने आहे त हू 80 खां 110 ताईं उनजो नॉर्मल आहे। जेकॾहिं मानी खाए थो उन खां पोइ, मानी खाइण खां पोइ 2 कलाक बाद में उन जी लेवल हुजणु घुरिजे 120 खां वठी 180 ताईं, 170 180 ताईं उहा हुजणु घुरिजे। पर हाणे इहा जॾहिं इहा आहे नॉर्मल, घटि थींदी त ॿियूं अलामतूं थींदियूं, ॿियूं उन जूं तकलीफ़ूं थींदियूं, घटि थियण में उनखे बि हाइपोग्लाइसीमिया चइबो आहे उनखे। डॉक्टर साहब तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, अॻियां अचूं था वरी इन ते वधीक अञा ॻाल्हायूं था। तव्हां हींअर ज़िक्र कयो हाइपोग्लाइसीमिया जो, त महिरबानी करे असांजे सामाइन खे इहो ॿुधायो त हाइपोग्लाइसीमिया बि छा आहे ऐं उन जा असर कहिड़ा कहिड़ा थियनि था ऐं मरीज़ खे फौरी तौर ते जेकॾहिं हाइपोग्लाइसीमिया ज़ाहिर थिए थी या हुनखे सम्झ में अचे थी त मूंखे जेके मुंहिंजी शुगर लेवल डाउन थी वई आहे त हुनखे कहिड़ा जेको एहतियाती या फिर यकदमि जेको कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। हा साईं, हाइपोग्लाइसीमिया जीअं तव्हां ॿुधायो त उहो रत जी लेवल जो, जीअं पहिरियों मां बि ॿुधायुमि त रत जी लेवल जो घटि थियणु, जेकॾहिं नेराने हिकिड़ो माण्हू थिए थो रत में जेको ग्लूकोज़ लेवल आहे उहा घटि थियणु, ऐं उहो ग्लूकोज़ लेवल जेका उहा नेराने जेकी हुजणु घुरिजे उहा घटि में घटि 100 सिर्फ़ु 80 हुजे। ऐं जेकॾहिं 80 खां उहो ग्लूकोज़ लेवल घटि थींदी त जिस्म में हिनखे कमज़ोरी महसूसु थींदी, गर्दन जे पुठिएं हिसे ऐं ॻीची जे पुठिएं हिसे में हिनखे सूर महसूसु थियणु थींदो ऐं मथे खे चकर अचणु शुरू थींदा ऐं पंहिंजो जिस्म में माना अजीब क़िस्म जी हिकिड़ी वाइब्रेशन थींदी, ॾकणी जंहिंखे चऊं, ऐं एतिरी उहो ॿिए उन सां गॾोगॾु पघर ईंदा। सो उन सां गॾु उहो पघर अचणु इन जी अलामत आहे। पोइ उन हालत में उहो लाज़मी आहे त माण्हू का न का शइ मिठी खाए, पर उहो बि आम माण्हू खे बि थींदी आहे, प्लस शुगर वारे मरीज़नि खे बि थींदी आहे। फ़र्ज़ु कर जंहिंजी जेके हाइपरग्लाइसीमिया जा मरीज़ आहिनि, शुगर जा मरीज़ आहिनि, उन दवायूं वठनि था या पूरे टाइम ते खुराक उन्हनि खे नथी मिले पई त शुगर लेवल उहा नॉर्मल न रहंदी, पर उहा अञा घटिजी वेंदी।
पोइ उन सूरत में उहो मिठाण खाइणु लाज़मी आहे ऐं फ़ौरन उन जो खंडु या खट मिठड़ो आहे या मिश्री आहे उहो वात में विझी उनजो चूसणु लाज़मी आहे जीअं मेंटेन थिए। अच्छा डॉक्टर साहब, इहो बि ॾिसण में आयो आहे त अक्सर जेके हाइपरग्लाइसीमिया माना जंहिंजी शुगर वधी वञे थी उन में बि इहे जेके ओञाण जेके तव्हां ॿुधायो न उहे ज़ाहिर थियनि था। साॻिए ओञाण मथे में सूरु थियो ऐं जेको आहे सो गुनूदगी थियणु इहो सॼो सिलसिलो साॻियो जेको थिए थो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन खे डिफ्रेंशिएट इन जो भेट कीअं कजे त हाणे जेकॾहिं हिकिड़ो को मरीज़ अचे थो पाण वटि ऐं जेको आहे ॿुधाए थो त मूंखे हीअ अलामतूं आहिनि त असां उन्हनि ॿिन्ही खे कहिड़े नमूने सां भेट कंदासीं? हा, असां वटि फ़र्ज़ु कयो साईं, जेकॾहिं हिकिड़ो मरीज़ आहे उहो इन अलामतुनि सां डॉक्टर वटि अचे थो त डॉक्टर जी क्राइटेरिया इहा हूंदी आहे त हू पंहिंजो टेस्ट कंदो फ़ौरन ग्लूकोज़ जी स्ट्रिप ते ग्लूकोज़ उन मां फ़ौरन ख़बर पइजी वेंदी। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे जेको ॻोठ में रहे थो, इंतिहाई ॿाहिरि में रहे थो, उन फैसिलिटीज़ कोन्हनि ग्लूकोमीटर ॾिसण जूं, त उहो क्लिनिकल डायग्नोसिस माना मौजूदु जेको सिचुएशन आहे जेकी उन ते हू डायग्नोस करे सघे थो, सम्झी सघे थो त बाबा हिकिड़ो मरीज़ आयो सम्झो घर में आहे, उहो उनजो घर में 5-8 फ़र्द आहिनि, उहे बि वेठा आहिनि, उहे ॾिसनि था त हिकिड़ो हिनखे चवे थो मूंखे त मूंखे मथे में सूर थो पए, गाटे में सूर थो पए ऐं जिस्म में ॾकणी थिए थी ऐं उनखे ख़बर बि आहे, माण्हू खे ख़बर आहे त ही शुगर जो मरीज़ न आहे जी। शुगर जेके छो जो इहा ॿिन्ही कंडीशन में थिए, हिकिड़ा मरीज़ जेके शुगर जा आहिनि उन में बि घटि थी वेंदी आहे ऐं जेके शुगर जा मरीज़ न आहिनि उन्हनि में बि घटि थींदी आहे। पर हिकिड़ा त अहिड़ा बि मरीज़ आहिनि जेके उन्हनि जी हमेशह जीअं शुगर वारे मरीज़ जी शुगर हमेशह हाई रहंदी आहे त अहिड़ी तरह हाइपोग्लाइसीमिया जा हिकिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जंहिंजी हमेशह लो रहंदी आहे ऐं उहो तमामु घणो जल्दी घणो जेको आहे ग्लूकोज़ या मिठी शयूं वापराईंदा आहिनि। सो इहा डायग्नोस कई वेंदी क्लिनिकल टेस्ट ते। जेकॾहिं टेस्ट न आहे त पोइ इहे क्राइटेरिया आहिनि त हिकिड़ो जेकॾहिं मरीज़ आहे उहो शुगर जो मरीज़ आहे ऐं उन खे इहा कंडीशन थिए थी सम्झो त तव्हांखे हिन जी शुगर घटि थिए थी। पर जेकॾहिं उन में गनूदगी थिएसि थी, इन घटि थियण सां गॾोगॾु इन अलामतुनि सां गॾु गनूदगी थिए थी, पोइ सम्झो लो उन जी शुगर आहे। पर जेकॾहिं हाई अथसि तमामु घणो हाई कंडीशन में इहे जेके अलामतूं तव्हांखे मां पहिरियों अर्ज़ु करियुमि इहे तमामु थोरियूं हूंदियूं आहिनि, माना घटि हूंदियूं आहिनि। मरीज़ हाई जंहिंजी शुगर हूंदी 300 खां मथे आहे 400 आहे, उहे माण्हू बिल्कुलु घुमंदा फिरंदा रहंदा आहिनि, पर उन जो डायग्नोज़ करणु लाज़मी आहे। अच्छा, हूअं डॉक्टर साहब भला जेकॾहिं मिसाली ॻाल्हि को मिठे पेशाबनि जो मरीज़ आहे उनखे ख़बर न आहे त जेको मूंखे मिठा पेशाब आहिनि या न, पर कुझु शयूं आहिनि ऐं जेको आहे सो उन जा ख़ानदान जा माण्हू ॾिसनि पिया त हीअ माण्हू जेको आहे सो लॻे ईअं पियो कमज़ोर बि थींदो वञे ऐं जेको आहे सो हिन बार पेशाब बि करे पियो, त अञा उन जो डायग्नोसिस असीं कीअं कंदासीं जो असांखे हिकिड़ो आम जेको माण्हू पंहिंजे सामाइन खे ॿुधाइण लाइ इहो जेको आहे सो ॻाल्हि रखूं पिया अॻियां त जेकॾहिं कंहिंखे मिठा पेशाब आहिनि ऐं कंहिं फ़र्द खे ख़बर न आहे, पर जेके निशानियूं जेके हुन मां निकिरनि पियूं या जेके निशानियूं ज़ाहिर थियनि पियूं उन जी जेका असां मिठे पेशाबनि जी डायग्नोस कीअं कंदासीं? हा साईं, उहो शुगर जी जेके डायग्नोसिस आहे उन में हिकिड़ो फ़र्द आहे घर जो, उहो उन पाणी ॾींहं में घणो थो पीए जी, या राति करे ख़ासि तरह राति जो घणा पेशाब अचे थो, 2 खां वधीक राति जो पेशाब करे थो, उथे थो पेशाब लाइ ऐं बार पाणी पीए थो, उनजी पाणी जी जेके घुर्ज तमामु घणी आहे थी वञे थी ऐं वात ख़ुश्क वग़ैरह रहे थो, त पोइ इहे जूं मेन जेके अलामतूं आहिनि उहे इहे आहिनि। ऐं टियों जेके उन बाद में जेके थोरियूं घणियूं थियनि थियूं त उन में अलामतुनि में त पेशाब में थोरी घणी का फ़र्क़ु पए या न पए, पर उन में बुख बि माण्हू खे घणी थी लॻे, पाणी घणो पीए थो, राति जो 2-4 दफ़ा पेशाब ते उथे थो, इहे ख़ासि 3 अलामतूं ख़ासि आहिनि। जी हा डॉक्टर साहब, जेको आहे सो तव्हांखे ॿुधायो मुअज़्ज़िज़ सामीन त जेकॾहिं अहिड़ो को फैमिली जो फ़र्द जंहिंखे तव्हां महसूसु कयो त राति जो या पेशाब घणा आहिनि या उहो पाणी जो घणो पियो इस्तेमालु करे तमामु घणो ऐं उनखे बुख बि तमामु घणी पई लॻे, त उन जो जेको आहे सो टेस्ट कराइणु तमामु ज़रूरी आहे। वेझी कंहिं अस्पताल में वञी उन जो घटि में घटि ग्लूकोमीटर सां घटि में घटि उन शुगर लेवल टेस्ट करायो, उन सां असांखे ख़बर पइजी वेंदी त हिनखे मिठा पेशाबनि जी बीमारी त कोन्हे। ऐं यकीनी तौर ते इहो हर ख़ानदान में इहो हुजणु घुरिजे
जेके बि वॾी उमिरि जा फ़र्द आहिनि प्लस जेके मिडिल एज आहिनि, छो जो अॼुकल्ह ज़ियाबतीस डॉक्टर साहब मुंहिंजे ख़्याल में मिठनि पेशाबनि जी बीमारी जेका आहे सा तमामु उहा घटि से आहे। तमामु वधी वई आहे, जी। उहा वधी वई आहे, पर हाणे काफ़ी माण्हू हिकिड़ी ॿी मां तव्हांखे ख़ासि ॻाल्हि ॿुधायां जी जी त जेके यंग पीपल्स आहिनि, जी, जी। यंग माण्हू नौजवान तबिको आहे जी। या नंढो ॿार जंहिंखे एडोलिसेंट चऊं या 12 साल खां घटि चऊं, उन्हनि में जेकॾहिं सम्झो था तव्हां त हिन जो वज़न वधे थो, तमामु मोटो थी वियो आहे, जी जी त उन जे लाइ लाज़मी आहे त तव्हां उन जी टेस्ट बि लाज़मी करायो, छो जो मोटापो ख़ुदि इन शुगर जो सबबु बणिजे थो। पर डॉक्टर साहब अक्सर पंहिंजे क्लिनिक्स में तव्हां बि ॾिठो हूंदो, असां बि ऑब्ज़र्व कयो आहे त ॿार जा जेको माउ पीउ आहिनि उहे त चाहिनि था त असांजो जेको ॿार साईं हाणे महिरबानी करे का अहिड़ी दवा ॾियो जंहिंसां असांजो ॿार जो वज़न वधे, वज़न थुल्हो वधे, थिए। हा। इहो असांजी त डिमांड आहे, माउ पीउनि जी त डिमांड आहे। सो इहो कंसेप्ट ग़लति आहे, असांजा तरीक़ाकार काफ़ी अहिड़ा आहिनि जेके इंतिहाई ग़लति आहिनि, सो इहे ग़लति तरीक़नि ते माण्हू न लॻे ऐं ॿार खे जेको आहे न मोटो थियणु न ॾे, छो जो ख़ासि तरह इहो कंदा आहिनि त मुंहिंजो ॿार गुबलू थी वियो आहे, मोटो थी वियो आहे, थोरो ॾाढो सुठो ख़ुशि थींदा आहिनि, कॾहिं बि न। इहो इन जे लाइ ईअं सम्झो तव्हां उन जी बीमारी खे दावत ॾियो था पिया त बीमारी इहा थिए, सो इन करे तव्हां अवॉइड कयो, मोटापे खां ॿारनि खे बचायो, उनखे जेके सॉलिड फूड ॾियो, उनखे जेको ख़ासि तरह तव्हां जेके जंक फूड आहिनि उहो न खारायो। ॿारनि खे अक्सर करे तव्हां सब्जियूं, दालियूं ऐं गोश्त जो इस्तेमालु करायो बग़ैर चर्बी जे, इहे सभ खां बेस्ट आहिनि। माना हिकु सुठी डाइट जो वॾो रोल सुठी आहे डाइट जो। ज़िंदगीअ में, सुठी डाइट जो, फ्रूट सब्जियुनि जो आहे, इस्तेमालु, सब्जियूं, फ्रूट फ्रूट ऐं जेको आहे सो प्रोटीन जो इस्तेमालु प्रोटीन बि जो, हुजणु गोश्त घुरिजे। जो, नंढे गोश्त जो, मच्छी जो, ख़ासि तरह ॿारनि में त मच्छी जो बि इंतिहाई ज़रूरी आहे। अच्छा डॉक्टर साहब, इन मिठे पेशाबनि जी बीमारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल भली रही आहे ऐं असांजा सामाईन बि यकीनन इहो अञा बि तव्हां खां मालूमात वठणु चाहींदा त जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि मिठे पेशाबनि जी बीमारी कंहिंखे लागू थी वञे थी या उहो उन बीमारी जे असर हेठि अची वञे थो त कहिड़ो जेको आहे सो ट्रीटमेंट हुअणु घुरिजे, कहिड़ा एहतियाती तदाबीर इख़्तियार करणु घुरिजनि जीअं घटि में घटि हू अॻियां इन मूज़ी मर्ज़ खां बची सघे। हा साईं, इहो मर्ज़ जेकॾहिं कंहिंखे थिए थो, इहो डायबिटीज़, उन जा बि क़िस्म टाइप 1 टाइप 2। जी हाणे टाइप 1 जेकी आहे उहा त आहे इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज़, मीन्स उन 30 सालनि खां घटि उमिरि वारे जंहिं मरीज़ खे माण्हू खे थिए थी शुगर, त उहो लाज़मी आहे त उहो सिर्फ़ु इंसुलिन ते ई उहा हले। माना टाइप 1 थी। टाइप 1 आहे, जी जी 30 सालनि खां घटि वारे जी टाइप 1 आहे। 30 सालनि खां मथे उमिरि वारे जी थिए थी त पोइ उहा टाइप 2 आहे। हाणे टाइप 1 जे लाइ बेस्ट खां बेस्ट जेकी ट्रीटमेंट, ईअं सम्झो ओनली एंड ओनली ट्रीटमेंट, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रीटमेंट उन जी आहे इंसुलिन। जी बाक़ी टाइप 2 जे लाइ बेस्ट ड्रग त इंसुलिन आहे, पर जेकॾहिं हाणे जदीद टेक्नोलॉजी में ओरल जेके ट्रीटमेंट अची वई आहिनि, दवायूं अची वयूं आहिनि, गोरियूं, जेके तव्हां उन खे कवर कंट्रोल करे सघो था विथ ड्रग्स, माना दवायूं, गोरियूं प्लस डाइट जी प्लस एक्सरसाइज, जी इहे 3 शयूं लाज़मी आहिनि। छो जो शुगर उहो मर्ज़ आहे जेको, मर्ज़ त न चऊं असां, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जेको ॿियनि सिस्टमनि खे इंगेज करे थो, पोइ उन्हनि में बीमारी पैदा करे थो। बाक़ी ख़ुदि शुगर जीअं सम्झो बीमारी न आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, पोइ उन में गुर्दा फेल थियनि था, उन में फालिज थिए थी, उन में ब्लड प्रेशर वधे थो, उन्हनि में अखियुनि जो नूर ख़तमु थो थी वञे, उनखे कारो पाणी जंहिंखे लहे थो, कारो पाणी आहे, उन में पेर फाटनि था, जंहिंखे आम लफ़्ज़नि में चवंदा आहिनि पेर फाटी पियो, डायबिटिक फुट जंहिंखे असां अंग्रेज़ी में चयो वेंदो आहे, उहो थिए थो, पेर कटिजी वञनि था। उन खां अलावा कहिड़ो बि सिस्टम आहे उन खे शुगर इन्वॉल्व थी उन में उनखे डैमेज करे सघे थी, उहे बीमारियूं उन जूं पैदा करे सघे थी। मोज़िज़ सामीन, तव्हां ॿुधो डॉक्टर साहिबु अब्दुर्रहीम नूनारी साहिब जी ॻाल्हि ॿोल, ऐं पाण फरमायूं त जेको आहे सो डायबिटीज़ उहो मर्ज़ आहे जेको तमामु जिस्म जे हिसनि खे असर हेठि आणे थो ऐं उन्हनि में बिगाड़ पैदा करे थो। तव्हां जेकॾहिं मुंहुं न धो परवाह न आहे, पर पेर धो ऐं पेर जी सफ़ाई रखणु लाज़मी आहे। उन जा सबब आहिनि, उन जो सबबु इहो आहे
त जेको पेर आहे उहो एंड आहे जिस्म जो एंड आहे, उतां रत वञी उतां मोटे थी पोइ उते अक्सर करे उन शुगर जे करे एथेरोस्क्लेरोसिस जंहिंखे चऊं असां रगुनि जो सोड़ो थी वञणु थिए थो ऐं रगुनि जे सोड़े थी वञण जे करे उन में फ्लो ब्लड जो नथो वञे ऐं जेके टिश्यूज़ आहिनि उनखे खून न मिलण जे करे उहे टिश्यू डेड थियनि था, उहे मरनि था। पोइ उन टिश्यूज़ ते वरी सेप्रोफाइट्स अटैक कनि था, जरासीम अटैक कनि था, जंहिंजे करे उहे ज़ख़्म थियनि था, पोइ उहा शइ वञे थी वधंदी, तव्हांजो उन पेर जे कटण जी नौबत अची थी वञे। मौज़ी सामाइन, प्रोग्राम रेडियो हेल्थ केयर जो वक़्तु बि ख़तमु थी रहियो आहे। असां सां गॾु डॉक्टर अब्दुल रहीम नूनारी साहिबु हुआ। डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। पंहिंजे मेज़बान डॉक्टर इम्तियाज़ मेमून खे ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।